लफ़्ज़ उभ जी माना छा आहे? ज़मीन, आसमान, सिज या चंड? ॿियो सवाल आहे, काठ जो कमु कंदड़ खे देश सॾिबो आहे? वाढो, लोहार, राज़ो, मोची? लफ़्ज़ इनकार जो उबतड़ याने ज़िद कहिड़ो थींदो? जवाब, मन्ना, इक़रार, न। टियों सवाल आहे, अॼु आसमान ते कारा ककर नज़र अचनि था। मथिएं जुमिले में लकीर ॾिनल लफ़्ज़ ग्रामर मूजिबि छा आहे? सिफ़त, फ़ेल, ज़रफ़, हर्फ़े जर? छा त लज़ीज़ ताम आहिनि? मथियों जुमिलो ग्रामर मूजिबि देश आहे। ज़र्फ़, हर्फ़े जर, हर्फ़े जुमिलो, हर्फ़े निदा। सना किताब पढ़े थी। मथिएं जुमिले में कहिड़ो फ़ेल इस्तेमालु थियल आहे? फ़ेल लाज़मी, फ़ेल मुतअदी मारूफ़, फ़ेल मुतअदी, फ़ेल मुतअदी मजहूल। कलम लफ़्ज़ जो जमो देश आहे। कलम इस्म वाहिद आहे, इन जो जमो छा थींदो? कलम, कलमियूं, कलमूं, कलमियुनि। हेठियनि जानवरनि मां कहिड़ो जानवर पालतू न आहे? पालतू जानवर असां उन जानवर खे चवंदा आहियूं जेको घर में पालियो वेंदो आहे। बकरी, उठ, शींहं, गऊं। जेका पेन तो मूंखे ॾिनी हुई सा गुम थी वई। मथिएं जुमिले में लकीर ॾिनल लफ़्ज़ छा आहे? यानी जेको सा लफ़्ज़ आहे इहो ग्रामर मूजिबि छा आहे? ज़मीर इशारो, ज़मीर मौसूल, ज़मीर ख़ालिस, ज़मीर जवाब मौसूल। उठ जी मादी जिन्स कहिड़ी थींदी? हाणे उठ नर जिन्स वारी जी मादी कहिड़ी थींदी? उठणी, डाची, ॿई, मथियनि मां का बि न। जनरल अवेयरनेस जो ही हिस्सो आहे ऐं हिन में 10 सवाल आहिनि। पहिरियों सवाल आहे, विच वन फ्रॉम दी फॉलोइंग इज़ प्लेनेट? हेठनि मां कहिड़ो प्लेनेट यानी ग्रह आहे? अर्थ, मून, स्टार्स, सन। ॿियो सवाल आहे, अरेंज दी वर्ड्स गिवन बिलो इन दी मीनिंगफुल सिक्वेंस? हेठिनल जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे तरतीब ॾेई बामाना बणायो। टियों सवाल आहे, दी हाईएस्ट पीक ऑफ पाकिस्तान इज़? पाकिस्तान जी ऊचे में ऊची चोटी कहिड़ी आहे? तिरचमीर, केटू यानी गुडविन, आसिन चवंदा आहिनि उनखे, नांगा पर्बत, तख़्ते सुलेमान। चौथों सवाल आहे, विच सिटी ऑफ पाकिस्तान इज़ ऑल्सो नोन एज़ दी सिटी ऑफ सेंट्स? पाकिस्तान जो उहो कहिड़ो शहर आहे जंहिंखे ओलियान जो शहर चइबो आहे? लाहौर, कराची, मुल्तान, हैदराबाद। पंजो सवाल आहे, हाउ मेनी सूरज आर मदनी? मदनी सूरतूं केतिरियूं आहिनि? नुज़ूल जे हिसाब सां मकी ऐं मदनी सूरतूं आहिनि क़ुर पाक में, त चए थो नुज़ूल जे हिसाब सां मदनी सूरतुनि जो तइदादु केतिरो आहे? सवाल छहों आहे, विच एनिमल फ्रॉम दी फॉलोइंग इज़ नॉट मेमल? हाणे चए थो त हेठिनल जेके जानवर आहिनि उन्हनि मां उहो कहिड़ो जानवर आहे जेको मेमल न आहे? मेमल जानवर उन खे चइबो आहे जेको पंहिंजा बच्चा पैदा कंदो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजो ई खीरु पीआरींदो आहे। ऑप्शन आहिनि केमल, काओ, बैट, स्पेरो। हाउ मेनी डेज़ आर देयर इन ल्यूनर कैलेंडर? इस्लामी साल में केतिरा ॾींहं हूंदा आहिनि? 354, 356, 366, 365। सवाल अठों आहे, विच इज़ दी लार्जेस्ट रिवर ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जो वॾे में वॾो दरिया कहिड़ो आहे? चिनाब, रिवर इंडस, रावी, सतलज। विच सिंबल इज़ यूज़्ड फॉर एक्सक्लेमेशन? हेठि निशानियुनि मां कहिड़ी निशानी एक्सक्लेमेशन यानी अजब लाइ इस्तेमालु थींदी आहे? विच इज़ दी स्मॉलेस्ट बर्ड ऑफ दी वर्ल्ड? दुनिया में सभ खां नंढे में नंढो पखी कहिड़ो आहे? पैरोट, स्पेरो, हेमिंग बर्ड, पिजन। मैथमेटिक जो हिस्सो आहे ऐं हिन में पहिरियों सवाल आहे, हाउ मेनी मीटर्स इन 1 किलोमीटर्स? 1 किलोमीटर में केतिरा मीटर हूंदा आहिनि? 10 मीटर्स, 100 मीटर्स, 1000 मीटर्स, 10,000 मीटर्स। सवाल ॿियो आहे, दी लीस्ट 5 डिजिट नंबर इज़? 5 अददनि जो घटि में घटि जेको नंबर आहे हेठिनल ऑप्शननि मां उहो कहिड़ो आहे? सवाल टियों आहे, दी 40% ऑफ 400? 400 जी 40% केतिरी थींदी? 40, 80, 160, 200। दी प्लेस वैल्यू ऑफ अंडरलाइन डिजिट? जेको अदद हेठां लीक ॾिनल आहे इन जी प्लेस वैल्यू यानी मकानी मुल्क छा थींदो? हंड्रेड्स, थाउजेंड्स, 10,000। दी नंबर 80,265 इज़ रिटन इन वर्ड एज़? हीउ जेको अदद आहे उहो अखरनि में कीअं लिखिबो? ठीकु आहे, हेठि ऑप्शन आहिनि ॾिनल, उन्हनि में तव्हां गेस करे ऐं मूंखे जवाब हिन जो कमेंट कंदा। छहों सवाल आहे, दी वर्ड 70,177 इज़ रिटन इन नंबर एज़? हीउ जेको अखरनि में लिखियलु दर्जो आहे इन्हनि खे अंगनि में कीअं लिखिबो? सतों सवाल आहे, दी शेप दैट हैज़ 4 इक्वल साइड्स इज़? उहा शिकिल जंहिंजा चारई पासा बराबरि हूंदा आहिनि त उहो सॾिबो आहे? ट्रायंगल, रेक्टेंगल, स्क्वायर, सर्किल। अठों सवाल आहे, if 16 people done a work in 8 days, how much time 8 people will get to do same work? ही कंडीशनल जुमिलो आहे, चए थो त जेकॾहिं 16 माण्हू कोई कमु 8 ॾींहंनि में कनि था त 8 माण्हू उहो साॻियो कमु करण में केतिरा ॾींहं वठंदा? 4 days, 8 days, 16 days, 32 days। सवाल 9 आहे, if we convert 7,000 grams into kilograms then correct option will be? जेकॾहिं असीं 7,000 ग्राम किलोग्रामनि में कन्वर्ट कंदासीं यानी तब्दील कंदासीं त कहिड़ो ऑप्शन ठीकु रहंदो? 7 kg, 17 kg,
70 kg 700 kg। सवाल ॾहों ऐं आख़िरी सवाल, if 25% of a value is 600 then what will be the total of it। हाणे ही बि कंडीशनल जुमिलो आहे परसेंटेज जो, चए थो त जेकॾहिं 25% 2600 आहे कंहिं बि वैल्यू जी, टोटल उहा जेका वैल्यू आहे उहा केतिरी आहे? 600 1200 2400 2500।